बिरशामा ख़बर ईंदा हलो त हर साल जियां हिन साल बि सालाना अज़ादारी हज़रत इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम जी शहादत जे सिलसिले में अंजुमन गुलामान अहल बैत बिरशा पारां मातमी काफ़िलो सेवण शरीफ़ रवानो थियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे बिरशामा अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सजाद मेमून पंहिंजी इन रिपोर्ट में। जी हाँ के बिरशा का ॿुधाइनि त बिरशा में हर साल जीअं हिन साल 15 शवाल सालाना हज़रत इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम जी शहादत जे सिलसिले में अंजुमन गुलाम अहल बैत बिरशा पारां 5 बसनि चिंचिन सुज़किन कारनि वैननि समेत काफ़िले जी सूरत में सेवण शरीफ़ रवानो थी वियो आहे। सईद गदा हुसैन शाह लतीफ़ी, सईद फिदा हुसैन शाह लतीफ़ी, सईद जमाल शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में काफ़िलो बिरशा खां मौला जे आज़ादार हज़ारनि जी तइदाद में सेवण शरीफ़ रवानो थी विया आहिनि। बाबा मस्त अली शाह दाद शहीद जी ज़ियारत खां पोइ सेवण शरीफ़ काफ़िलो पहुचंदो, जिते आज़ादार नुआ ख़ानी मातमदारी आज़ादारी कई वेंदी। उन मौक़े ते पीरा बिरशा सईद गदा हुसैन शाह लतीफ़ी ॿुधायो त रवायत खे बरक़रार रखंदे हर साल जीअं हिन साल बि सालाना आज़ादारी हज़रत इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम जी शहादत जे सिलसिले में बिरशा मां काफ़िले जी सूरत में सेवण शरीफ़ सखी लाल शहबाज कलंदर जी दरबार में आज़ादारी सीनाज़री मातमदारी पुरसो ॾींदा आहियूं। जॾहिं त हिन वक़्तु 5 बसनि सूज़किन चिंचिन मोटरसाइकिल कारनि वैननि समेत सेवण शरीफ़ काफ़िलो रवां दवा आहे, जिते लंगर रियाज़ पिणु तक़सीम कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।